दोस्तों, गुनाह तो सब बुछड़ा है, सब गुनाह बुरा है। हर गुनाह इंसान जे लाइ जहन्नम में वञण जो सबब बणिबो। कुछ गुनाह अहिड़ा आहिनि जिन जे करण ते अल्लाह ताला दुनिया आख़िरत में लानत कई आहे। ख़ुसूसन अहिड़नि गुनाहनि खां बचण हर मुसलमान खे ज़रूरी आहे। अहिड़ा गुनाहनि ते लानत जी फिटकार वसे, अहिड़नि कमनि खे करण सां जंहिंमां अल्लाह जी लानत मिले। अल्लाह त रहमत फरमाइण वारो आहे, रब रहमत करे त भलो आहे। रहम जी जॻह ते लानत वसे इहा सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे सिर ते माण्हू अल्लाह जी रहमत वठण जी बजाए अल्लाह जी लानत सिर ते खणे, ये बदबख्त ऐं बदनसीब इंसान चइबो। अहिड़नि कमनि खां पाण बचो ऐं ॿियनि खे बचायो। पंहिंजो पाण खे बचायो, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे घर वारनि खे अहिड़नि लानती कमनि खां बचाइण जी कोशिशि कयो। औलाद खे बि सेखारियो, पंहिंजे बचनि खे बि सेखारियो त हे कमु न कयो, छो त इहे कमु करण सां माण्हू अल्लाह जी लानत जो हक़दार थींदो आहे। कुछ ॻाल्हियूं जेके अल्लाह ताला जे क़ुर हदीस में आयूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो, तवजो ॾियो। हिकिड़ो कमु आहे ज़ुल्म करणु। ज़ुल्म करणु कंहिंजे मथां, कंहिंजो हक़ खाइणु, कंहिंजे मथां ज़्यादती करणु, ज़ुल्म करणु इहो कबीरो गुनाह आहे। ज़ुल्म करण वारे जे लाइ क़ुर मजीद फरमायो अला लअनतुल्लाहि अलज़्ज़ालिमीन। ज़ुल्म करण वारे जे मथां अल्लाह लानत कई आहे। ॿुधो, ख़बरदार, ज़ालिमनि ते अल्लाह जी लानत आहे। ज़ुल्म न कयो कंहिंजे मथां, कंहिंजो बि हक़ आहे, थोरो बि कंहिंजो हक़ आहे उहो हक़ न खाओ। हक़ खाओ था त उन मथां घटि में घटि ज़ुल्म त न कयो, ज़्यादती कयो, उन माण्हू खे ज़लील ऐं रुसवा कयो। मज़लूम जी आह अर्श मौला खे ॾोले छॾींदी आहे। कल्ह कोन पवंदी अल्लाह जो जब कजे वसंदो त माण्हू जो अलाह ताला रख थी वेंदो। इन करे ज़ुल्म खां पाण खे बचायो। ॿियो, व्याज न वठो। व्याज हिकिड़ी वॾी लानत आहे। जॾहिं अल्लाह जी लानत पवंदी आहे त माण्हू जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी आहे। सम्झो था, ज़िंदगी मां ख़ुशियूं मोकिलाए वेंदियूं। लानत अहिड़ी बुरी शइ आहे जो जंहिंजे मथां पवे उहा अल्लाह जी लानत। ख़ुशियूं मोकिलाए वेंदियूं, दिलि जो सुकून मोकिलाए वेंदो, घर में फ़रत ऐं आसाइश मोकिलाए वेंदी, माण्हू परेशान थी वेंदो, दर्दनि सां भरिजी वेंदो। व्याज अहिड़ी लानत आहे जेका तव्हांजे ख़ुशियुनि खे बर्बाद करे छॾींदी, सुकून खे ख़तमु करे छॾींदी। हबीब करीम फरमायो लअनल्लाहु आकिल रिबा। व्याज वठण वारे, खाइण वारे ते अल्लाह जी लानत आहे। व मूकिलहू, ऐं व्याज खाराइण वारे ते बि लानत आहे। व शाहिदहू, ऐं व्याज जे मथां शाहिदी ॾियण वारे ते बि लानत आहे। व कातिबहू, ऐं जेको व्याज लिखे थो उन लिखण वारे ते बि लानत आहे। व्याज ॾियण, वठण, लिखण ऐं व्याज जो मुआमिलो करणु, उन ते शाहिद थियणु, इहे सभु बराबरि बराबरि जा शरीक आहिनि। व्याज वठण वारो गोया कि अल्लाह सां जंग जो ऐलान करे वियो आहे। व्याज न वठो। टियों कमु, चोरी न कयो। चोरी करण बि अल्लाह जी लानत जो हक़दार बणाईंदी आहे। साईं करीम फरमायो, बुखारी शरीफ जी हदीस आहे, लअनल्लाहु सारिक। चोर जे मथां अल्लाह लानत कई आहे। पोइ भली यसरिकुल बैदत, हिकिड़ो आनो चोरी करे, अंडो चोरी करे, फतुक़्तअ यदहू, आनो चोरी करे तॾहिं हुनजो हथु कपियो। यसरिकुल हबलु, भली खणी रस्सी चोरी करे, फतुक़्तअ यदहू, तॾहिं हुनजो हथु कटियो, छो त हुनजे मथां अल्लाह जी लानत पई आहे। उन लानत मां जान छॾाइण जे लाइ हथु कपिबो त हुनजे मथां लानत जो तोप खींची मल। सम्झो था, चोर चोरी करण जे वक़्त में मोमिन न रहंदो आहे जेसीं उन गुनाह खां परे थी वञे। सम्झो था। चौथो कमु, क़ब्रुनि खे सजदा न कयो। क़ब्र खे सजदो करणु मोमिन जो कमु आहे, अल्लाह खे सजदो करे।
बुत परस्ती त कुफर आहे, शिरक आहे, अल्लाह ताला सां के माण्हू खे शरीक करणु आहे। कब्रुनि खे सजदो करणु, जेकॾहिं के माण्हू के कब्र खे सजदो कयो, कंहिं वली नबी आहे, वली आहे, रसूल आहे, पैगंबर आहे, कहिड़ो बि अयाबोम आहे, कहिड़ो अलाह वारो, उनजी कब्र ते सजदो करणु हराम। ताज़ीमन सजदो करे हिन जे लाइ इज़त वधाई, अलाह वारो बुज़ुर्ग आहे, गौस आहे, कुतुब आहे, इज़त में उनजे साम्हूं सजदे में किरी पवे। ताज़ीमन कंहिं बि कब्र खे सजदो करणु हराम। पर जेकॾहिं इबादत जी नियत सां सजदो करे, हे मुंहिंजो महबूद आहे, मुंहिंजो मुरादूं पुॼाए थो, मुंहिंजो महबूद आहे, जीअं अलाह मुंहिंजो महबूद आहे, तीअं कब्र वारो मुंहिंजो महबूद आहे। कब्र खे महबूद सम्झी सजदो करे इहो माण्हू मुशरिक थी वियो, इहो ईमान में ॿाहिरि न को इबादत जे लाइ सजदो कबो, न को ताज़ीम जे लाइ सजदो कबो। कब्र खे सजदो न कबो। हबीबन करीमन फरमायो अल्लाहु यहूद व नसारा, अल्लाह ताला यहूदियुनि ऐं नसारनि ते लानत कई आहे, इन जे करे जो इत्तखज़ू कुबूर अंबियाइहिम मसाजिद, जो त उन्हनि पंहिंजे नबीअनि जी क़ब्रुनि खे सजदागाह बनाए छॾियो, सजदे जी जाइ बनाए छॾियो, उन्हनि सजदा कंदा हुआ। मुस्लमान के कब्र खे सजदो न कंदो आहे, मुस्लमान जी ज़मीन पंहिंजे अल्लाह जे लाइ ख़ासि आहे। सुभान अल्लाह। पेशानी आहे हे दिल झुकंदो कंहिंजे आॾो, अल्लाह। जेके असांजे अहले सुन्नत जे खाते में अहिड़ा बदबख्त जाहिर माण्हू असांजे विच में आहिनि, बाबा सुन्नी क़ब्रुनि खे सजदो न कनि। मुंहिंजा अहले मोहल्ला सभई हिते वेठा आहियो, हज़रत कुदरतुल औलिया महबूब अलाही जो मज़ार साम्हूं। कॾहिं दिलि पर साईं तव्हांखे सेखारियो आहे त मुंहिंजे पीउ जी क़ब्र खे, मुर्शिद जी क़ब्र खे सजदो कयो? सची ॿुधायो भेण, कॾहिं हिते इहो ऐलान कयो त क़ब्रुनि ते सजदा वञे कयो? हीअ असां हीअ ख़ानक़ाह अहले सुन्नत व जमात जे अक़ीदनि जी प्रचारक आहे, तव्हांखे हिते अक़ीदो सेखारे वियो। 40 सालनि खां वठी दिलबर साईं तव्हांखे ॿुधाए पियो, 40 सालनि में कॾहिं हिकिड़ो दफ़ो दिलबर साईं चयो हुजे त वञी मुंहिंजे पीउ जी क़ब्र खे सजदो कयो, कलंदर जी क़ब्र खे सजदो कयो, भिटाई साईं गोसपाल जी क़ब्र खे सजदो कयो? कॾहिं सेखारियो? तव्हां पाण गवाह आहियो। जाहिल माण्हू आहिनि जेके जंहिंजो अहले सुन्नत व जमात सां तअल्लुक़ ई न आहे, अहले सुन्नत जा आलिम रड़ियूं करे 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 फिक्री में आहिनि, जाहिल ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे हिकिड़ो माण्हू हुनखे माण्हू दीन जी ॻाल्हि सेखारे थो, बाबा अलाह सां शिरक न कर, उहो बुत परस्ती कंदा आहिनि, हे बि क़ब्रुनि खे सजदा कंदा पिया। माण्हू खे हाणे कांदी खणी पवंदासीं त कोन वञे, सजदो न कयो। इन्हनि खे अहले सुन्नत जे मामले में इहो मामिलो ॻिची में विझो त बाबा सुन्नी जा कम आहिनि, क़ब्रुनि खे सजदा कंदा आहिनि, तवाफ़ कंदा आहिनि। यादि रखो त असां अहले सुन्नत व जमात जो चिट्टो किट्टो वाज़े अक़ीदो आहे, कंहिं बि क़ब्र खे, कंहिं बि इंसान खे, कंहिं बि माण्हू खे, जानदार या बेजान शइ खे सजदो करणु हराम आहे। सजदो कंहिंखे कबो? अल्लाह। यहूद नसारा जो तरीक़ो आहे जो क़ब्रुनि खे सजदो कंदा हुया, असां मुस्लमान सजदो न आहियूं कंदा। सम्झो था? क़ब्र खे सजदो करणु इंसान खे लानत जो हक़दार बनाईंदो आहे। 5 नंबर ते मदीने वाले साईं जे असहाबनि खे गार ॾियण बि इंसान खे मलऊन बनाए छॾियो आहे। मोहम्मद करीम जे असहाबनि खे, सहाबा किराम जी घटि वधि ॻाल्हाए, उन्हनि ते लानतान करे, उन्हनि खे गालियूं ॾे। मदीने वाले साईं जे असहाबनि जे लाइ नाशाइस्ता ॻाल्हाए, उन्हनि ते सभु शतम करे, त उन्हनि जे मथां अल्लाह लानत कई आहे। हबीबन करीमन फरमायो ला तसब्बू असहाबी, मुझे असहाबन के गाल न ॾियो। लअनल्लाहु मन सब्ब असहाबी, जे मुझे असहाबन के गाल ॾिनी उन ते अल्लाह लानत कई आहे। मां जब औसत में हदीस आहे, जेको असहाबन के गाल ॾे, मदीने वाले साईं जा असहाबी तव्हांखे पंहिंजा दोस्त वणंदा आहिनि, तव्हांजो को वफ़ादार साथी हुजे, जे तुंहिंजे लाइ दुख सूर में तुंहिंजो साथ न छॾियो, अहिड़ो दोस्त वणंदो आहे, अहिड़ो साथी वणंदो आहे। मदीने वाले साईं जा असहाबी जन महबूब मुस्तफ़ा सां वफ़ादारी कई, मुंहिंजे दिलबर नबी सां दुख सूर में साथ ॾिनो, हता के पंहिंजूं जानियूं महबूब जे नाले ते क़ुर्बान कयूं। कल्ह 17 रमज़ान मुबारक, 17 रमज़ान बदर जो ॾियारो, बदर में कीअं क़ुर्बानी ॾिनियूं सहाबा किराम, हता के 5 नंढड़ा सहाबी हुया,
नंढा नंढी साईं फरमायो तव्हां जिहाद करण जो शौक़ु ॾिसो साईं जन जे नाले ते सिर कुर्बान करण जो शौक़ु ॿ ॼणा नंढा साहिब हुआ साईं फरमायो तव्हांजे मथां जिहाद फ़र्ज़ु न आहे वॾनि ते जिहाद फ़र्ज़ु आहे हिकिड़ो साहिब हुयो उन्हनि मां जेको ॿिन्ही मां जेको वॾो हुयो हुनजो या रसूल अल्लाह हेतिरा साहिबी बीठा आहिनि हिकिड़े कंहिंसां मुंहिंजी कुश्ती विड़ायो मल विड़ायो जे मां हुनखे दसे वञा त मूंखे इजाज़त ॾींदो जिहाद ते वञण साईं जन फरमायो हा मल विड़ा त हे नौजवान हुनखे दसे में किराए कामयाब साईं फरमायो तूं हल बाक़ी तुंहिंजो नंढो भाउ न हलंदो हुनखे इजाज़त न आहे त उहो नंढो भाउ या रसूल अल्लाह भला मां पंहिंजे वॾे भाउ सां कुश्ती विड़ा उनखे किराया पोइ मूंखे वठी हलंदो साईं जन मुर्किया साईं फरमायो विड़ो भला मां ॾिसां भाउ जे गले पियो कन में तो चले दादा मुझे भाउ तूं ताक़तवर आहीं ख़बर आहे मां तोखे मल कोन दसे सघंदुसि तोखे कोन किराए सघंदुसि पर यार महबूब जे नाले ते जान फिदा करण जो टाइम आयो आहे हाणे तूं वञी मां हिते पोइ ते रहिजी वञा महिरबानी कर तूं किरी पहुच जे मदीने वारनि खे जिहाद ते वञण जी इजाज़त उहो साहिबी वॾो भाउ जेको हुयो पाण किरी पियो ऐं साईं जन फरमायो त तूं तोखे साईं जन सम्झी विया हिननि जी मुशारकत जेका हुई नबी सुनी खे दिल जी हाल जी ख़बर हुई पर साईं जन मुर्की पिया एतिरो खिलिया जो मुंहिंजे दिल पर नबी जा ॾंद मुबारक ज़ाहिर सुभान अल्लाह एतिरो जान फिदा करण जो शौक़ु हुयो हज़रत अब्दुल्ला बिन जहश जंग ओहद ते वञे पियो त सैयदना सअद बिन अबी वक़ास गॾु हुयसि सअद बिन अबी वक़ास में ॿियो साहिब हुयो उनखे चयो अब्दुल्ला हे छा थो ॾिसी साम्हूं मैदान ओहद हुयो छा थो ॾिसी हो चई जंग जो मैदान न आहे यार वटां जान फिदा करण जो टाइम आयो आहे अल्लाह जे नाले ते सिर ॾियण जो टाइम आयो आहे इहा जाइ आहे हलूं था होॾे जन्नत मूंखे सॾे थी अब्दुल्ला हलिया तोखे जन्नत मूंखे पुकारे पई अब्दुल्ला जल्दी अच तुंहिंजे लाइ जन्नत प्यासी आहे शौक़ में वेंदा हुया जीअं ॿार रांदि खेॾण जे लाइ वेंदा हुया मदीने वारे जा असाबी इएं महबूबनि ते जान फिदा करण जे लाइ घर में सुभान अल्लाह तवज्जो जो महबूबनि करीमनि जे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाए को माण्हू उहे माज़ अल्लाह फिरी विया मुर्तद थी विया या उन्हनि में वफ़ादारी न हुई इहा सहाबा ते तोहमत न आहे इहा त नबी जी तरबियत ते तोहमत आहे माना महबूबनि जी तरबियत में का कमी रहिजी वई मदीने वारे साईं जी तरबियत में अल-इयाज़ु बिल्लाह नक़्ल कुफ़्र न बाशद महबूबनि करीमनि जी तरबियत में का कमी रहिजी वई का कजी रहिजी वई जंहिंजे करे उन्हनि असहाबनि महबूबनि करीमनि खे क़बूल कोन कयो उहे क़ाबिल कोन रहिया अबू बकर उमर उन्हनि महबूबनि जी तरबियत खे अल-इयाज़ु बिल्लाह क़बूल न कयो महबूबनि करीमनि जी तरबियत में का खोट हुई का कमी हुई जो महबूब सुना विसाल करे विया सब फिरी विया माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह या सहाबा किराम ते तोहमत न आहे या महबूब जी तालीम ते आहे मदीने वारे साईं जी तालीम त अहिड़ी भली आहे जो 1400 साल गुज़री विया आहिनि हिते हे कबारी मस्जिद में आशिक वेठा आहिनि से ॿुधंदा त लंगड़ो खरियो पवे असांजी दिलि चवे थी जे मौक़ो मिले त महबूब जे नाले ते सिर कुर्बान करे ॾेखारियो सची ॿुधायो आहे की न मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा सजण तोता सुभान अल्लाह सद बार कया सदके सब माल मनियूं मिलकियत घर बार कया सदके न का जन्नत जी ख्वाहिश न का हुरन जी हाजत सब मारियूं महल तोता संसार कया सदके सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब्बत वाला तो अज भी फिदा है मोहब्बत ते चजाए के साहबी जो शान छाए मदीने वाले साईं जी असहाबनि जी मोहब्बत छा हुई समझो था सो जेको माण्हू सहाबा किराम के मदीने वाले साईं जे साथियुनि खे ॻाल्हाए घटि वधि ॻाल्हाए ॻाल्हि लअन अल्लाहु मन सब असहाबी नबी साईं फरमायो जे मुंहिंजे सहाबनि खे ॻाल्हि ॾी उनजे मथां अल्लाह लानत कई आहे समझ में आई छा साहबा किराम जी ॻाल्हि न ॾियो न को उन्हनि जी संगत में वियो इन्हनि जो अक़ीदो इन्हनि खे मुबारक हुजे धूड़ो नहीं पाए
अल्हम्दुलिल्लाह साहब मुस्तफ़ा जी हर निस्बत जी इज्जत ऐं ताज़ीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 6 नंबर ते के पाक दामन औरत ते तोहमत लगाइण सां बि अल्लाह जी लानत जो हक़दार बणायो वेंदो आहे माण्हू। का पाक दामन औरत आहे, बेअयब आहे, उन में गुनाह जी आदत न आहे, वरी बि उन जे मथां तोहमत लगाए त तो ज़िना कई आहे या उन जे मथां तोहमत हणे, इन जे मथां अल्लाह जी लानत आहे। क़ुरान में फरमाए इन्नल लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात, बेशक उहे माण्हू जेके पाक दामन बदकारी खां बेखबर ऐं मोमिनियान औरतुनि जे मथां बदकारी जी तोहमत पढ़नि था, लुइनु फि दुनिया वल आखिरा, उन्हनि जे मथां दुनिया ऐं आख़िरत में अल्लाह जी लानत आहे। वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं उन्हनि जे लाइ आख़िरत में वॾो अज़ीम वॾो तमामु वॾो अज़ाब तयारु आहे। कंहिं बि पाक दामन औरत जे मथां तोहमत न हणो, तोहमत हणणु वॾो गुनाह आहे। 7 कबीरा गुनाह आहिनि, 7 कबीरा वॾा गुनाह आहिनि इस्लाम में। उन्हनि में शिरक आहे, क़त्ल आहे, इन्हनि में हिकिड़ो वॾो कबीरो गुनाह आहे जीअं वालिदैन जी बेफ़रमानी आहे। इहो कबीरो गुनाह आहे त कंहिं औरत पाक दामन औरत जे मथां तोहमत हणे, सम्झो था, ज़िना जी तोहमत हणे, माण्हू ख़बरूं कनि पोइ वरी हे बि चवंदा त हीअ फलाणी औरत हीअं। अल्लाह ताला शाह महफूज़ फरमाए। ऐं 7 नंबर ते अल्लाह ऐं उन जे रसूल खे अज़ियत पहुचाइण में इंसान खे लानत जो तोप ॻिची में विझंदी आहे। क़ुरान में फरमाए इन्नल लज़ीन युअज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरा, जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल खे अज़ियत पहुचाए, युअज़ून अल्लाह, अल्लाह खे व रसूलहु, उन जे रसूल खे अज़ियत पहुचाए, कंहिं मामले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ियत तो पहुचाए, तकलीफ़ तो पहुचाए, त लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरा, उन जे मथां दुनिया आख़िरत में लानत आहे। रसूलुल्लाह खे अज़ियत कीअं पहुचंदी आहे? अहिड़ो बेफ़रमानी जो कमु करे, जेका महबूब जी सुन्नत आहे उनखे छॾे ॾे, अल्लाह जा हुकुम आहिनि उन्हनि खे छॾे ॾे, क़ुरान जी ताज़ीम न करे, इन सां मुंहिंजे दिलि पर नबी खे अज़ियत पहुचंदी आहे। ॾाढी सुन्नत आहे महबूब जी, इनखे को माण्हू कूड़ाए थो, इन सां नबी खे अज़ियत पहुचंदी आहे। हिकिड़ो बादशाह हुजे, सो ॾाढ़ी में कूड़ाए, फ़क़ीर गुज़रियुसि, चईंसि तुंहिंजे ॾाढ़ी तो कूड़ाई, हया नथो अचे, ॾाढ़ी तो कूड़ाई। फ़क़ीर बादशाह खे चयो, बादशाह जो ॾाढ़ी मुंहिंजी आहे, ॿिए कंहिंखे अज़ियत त कोन पहुचाए, मुंहिंजी ॾाढ़ी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। त उन बादशाह जो उन फ़क़ीर चयो, ॾाढ़ी तूं पंहिंजी तो कूड़ाई, गुंबद ख़ज़रा में मुस्तफ़ा जी दिलि जो आज़ारी। दोस्तो, अहिड़ा कम जेके मदीने वारे साईं जी सुन्नत मां साबित आहिनि, उन्हनि खे छॾे ॾियण सां मुंहिंजे दिलि पर नबी खे अज़ियत पहुचंदी आहे। मदीने वारे साईं जे अहल बेतनि खे घटि वधि ॻाल्हाइण सां हसनैन करीमैन महबूबन करीमन फरमायो, इहे मुंहिंजे जिगर जा टुकड़ा आहिनि, हुमा रिहान ताए, उहे मुंहिंजा गुलाब जा गुल आहिनि। पोइ उन्हनि खे अज़ियत पहुचाए, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए। सहाबा किराम त महबूबन जा साहबी हुआ, हे त घर आहे, महबूबन जा बच्चा आहिनि, उन्हनि खे को घटि वधि ॻाल्हाए त मदीने वारे साईं फरमायो मूंखे अज़ियत पहुचाए थो। हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन, हुसैन उम्मो आहे, मां हुसैन में चयो आहियां। माना सैयदना इमाम हुसैन जो मुआमिलो रसूलुल्लाह जो पंहिंजो मुआमिलो आहे। अहल बैतनि खे घटि वधि ॻाल्हाए, इहो वॾो लानती आहे, इहो वॾो मलऊन आहे, सम्झो था। हिकिड़ो मौलवी वेठो आहे, तकरीर थो करे, कलाक 1.5 कलाक जी हुनजो माज़ो वीडियो भरियल अथसि, 2 कलाकनि जी, उहो सॼो 2 कलाक रुॻी यज़ीद जी तारीफ़ में ॻाल्हायो। यज़ीद अहिड़ो भलो हुयो, अहिड़ो मलऊ, तूं यज़ीद तोखे मुबारक हुजे, असां सुन्नियुनि खे असांजो इमाम हुसैन। सुभान अल्लाह। दोस्तो, पंहिंजो पाण खे अहिड़े बुरनि अमलनि खां बचायो जेके तव्हांखे असांखे अहिड़े बुरे फेल में वञी मुब्तला कनि ऐं लानत जो घटि ॻिचीअ में विझनि। अल्लाह ताला शाह अहिड़नि अमलनि खां महफ़ूज़ फरमाए, उहे कम कराए जंहिंमें अल्लाह जी रहमत जा हक़दार बणाया वञनि, मदीने वारे साईं जी नज़र इनायत जा हक़दार बणाया वञनि। अल्लाह आमीन।